तो ही कहानी आहे 4 बेवकूफ़ भाइरनि जो। अदा हिकिड़ो बादशाह हो। बादशाह त पाण अलाह पाक आहे, पर ही बि दुनिया जे हिकिड़े टुकड़े जो बादशाह हो। उन बादशाह जी बादशाही में हिकिड़ो ग़रीब शख़्स रहंदो हो। उन जा 4 पुट हुआ। सफ़ा बेवकूफ़ हूंदा हुआ, गॾ जो गॾ हूंदा हुआ, ज़रे बराबर बि कंजरनि में अकुल न हूंदो हो। उहो ग़रीब शख़्स पंहिंजे पुटनि खे घणो ई अकुल लाइ सम्झाईंदो हो, लेकिन उन्हनि खे त अकुल हो ई कोन। हाणे कीअं सम्झनि। उहो ग़रीब शख़्स जॾहिं गुज़ारे वियो त उनजो हिकिड़ो भलो घोड़ो हूंदो हो। हाणे अची ॿाहिरनि में छिकताण वधी पियो। ॿाहिरि अची पाण में विड़ी पिया। हिकिड़ो चवे त घोड़ो मुंहिंजो, ॿियो चवे त मुंहिंजो, टियों चवे त मुंहिंजो, चोथों चवे त मुंहिंजो। हाणे अची ॿाहिरि पाण में विड़ी पिया। हिननि पाण में सलाह ठाही, छो न घोड़े खे कोई हर हिकु भाउ हिकु हिकु टंग खणे। वरी हिननि सोचियो, जेकॾहिं हिकु हिकु भाउ टंग खणे त बाक़ी हिसे खे कीअं विरायूं। हिननि जो छिकताण हली रहियो त उतां हिकु अकुलमंद शख़्स जो गुज़र थियो। हिननि खे विढ़ंदे ॾिसी पुछा कीअं, अदा तव्हां पाण में छो था विढ़ो। तॾहिं हिननि चइननि उन शख़्स खे ॿुधायो, दरअसल अदा असांजो बाबू गुज़ारे वियो, उनजो हिकिड़ो घोड़ो आहे। हाणे अची असां ॿाहिरि इन में अटकिया आहियूं त घोड़े खे कीअं विरायूं। हिननि जो उहा ॻाल्हियूं ॿुधियूं, तॾहिं हिननि खे सलाह ॾिनी, तदा तव्हां घोड़े खे खपाए हर हिकु भाउ उन जेतिरा पैसा खणो। हिननि कंजरनि खे जॾहिं अकुलमंद वारे शख़्स सलाह ॾिनी, हिननि खे उहा सलाह ॾाढी वणी। तॾहिं हिननि चयो, यार सलाह त तमामु सुठी ॾिनी अथई। हाणे एतिरो भलाई कयो अथई, हाणे इहो ॿुधा त घोड़े खे कीअं खपायूं। तॾहिं उन शख़्स ॿुधायो, तदा फलाणे शहर फलाणे हंधि फलाणे ॾींहं में पिड़ी लॻंदी आहे, तव्हां घोड़े खे उते काहे वञो ऐं घोड़ो खपायो। हिननि उन शख़्स खां सलाह जेको आहे त वठी पार पता इहे होरींदा अकलींदा हलंदा हलंदा वेला वक़्तु काटींदा हिकिड़े उड़ी में पहुता त उते हिननि खे राति पइजी वियो। हिननि पाण में सलाह ठाही, छो न राति हिन उड़ी में गुज़ारे सुबुह पंधु पइजे। हिननि उहा सलाह ॿीहारे घोड़े खे हिकु वण सां ॿधी पाण सुम्ही रहिया। घड़ी खन खां पोइ ही त यार निंड में खजी विया। तॾहिं उतां किन चोरनि जो गुज़र थियो। उन्हनि जॾहिं हिकु सुठो भलो घोड़ो ॿधल ॾिसी तॾहिं उनखे छोड़े काहे विया। ही यार त निंड में गश लॻा पिया हुआ, जॾहिं सुबुह जो उथनि त घोड़ो लभे ई कोन। हीअ अची परेशान थी पिया। हिननि सम्झो त शायदि घोड़ो रसो छिनी निकितो हो। हिननि उन उड़ी में घणो ई जांच कयो, लेकिन घोड़ो हिननि खे न मिलियो। उते हिकिड़ो शख़्स जंग जे ख़्याल में वेठल हो। हिननि जो नज़र जॾहिं उन ते पइजी वियो, तॾहिं हिननि चइननि बेवकूफ़नि सम्झो शायदि इन घोड़े लिकाए पाण हिते लिकी वेठो आहे। तॾहिं हिननि लठूं ॿाटा खणी उन शख़्स खे हकल ॾिनो। उन शख़्स जंग जे ख़्याल में वेठल हो। जॾहिं हकल ॿुधी तॾहिं उन शख़्स खे जंग जो ख़्याल ई विसरी वियो। हुन ॾिठो त 4 ई शख़्स लठनि सां अचनि था। इहे चरिया जेको आहे त बिना पाकी सां लठनि सां मुंहिंजो मथो गंजो करे छॾींदा, भॼ त भॼ। ही वीचारो ख़ौफ़ मां मुठूं भीड़ी ओटी भॼणु लॻो। भॼ भॼां नेठ ही 4 बेवकूफ़ उन शख़्स ताणी पुॼी विया। हू वीचारो भॼी भॼी सफ़ा आख़िरी पसा ते किरी पियो। मथां हिन खे अची ॾंडनि जो वसकारो वसी वियो। तॾहिं हिननि चइननि बेवकूफ़नि खां पुछा करणु लॻो, तव्हां मूंखे मारियो छो था। हिननि चइननि चयो, तूं असांजो घोड़ो चोरी कई आहे, तॾहिं तोखे मारियूं था। हू शख़्स चयो, यार मूंखे त का घोड़ी जी ख़बर ई कोन्हे, तव्हां भुलिया आहियो, तव्हांखे कंहिं चयो आहे। हिननि चइननि चयो त न, घोड़ो तो ई चोरी कई आहे, असांजो घोड़ो ॾे, न त तुंहिंजो खल ई लाहे छॾियूंदा। हुन शख़्स चयो, यार मूंखे त घोड़ी जी का ख़बर ई कोन्हे। हा तव्हां हलो बादशाह वटि, बादशाह जेको फ़ैसिलो कयो, जेकॾहिं तव्हांजो घोड़ो मूं चोरी कई आहे त बादशाह उते ई फ़ैसिलो कंदो। पोइ बादशाह जे फ़ैसिले में पाण ॿई बीहंदासीं। हिननि खे उहा सलाह वणी वियो। ही सही हुन शख़्स खे वठी बादशाह ॾांहुं रवाना थिया। होरींदा अकलींदा वाट ते किन माण्हू किचहरी पिया कनि। तदा फलाणे दोस्त जी जेको आहे त उठ, राति छुड़ी निकितो हो, नर उठो ऐं हिकिड़े अख खां काणो भो
ऐं राति जो हू निकितो हो। हिननि जॾहिं उहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं दिलि में रखियो हीअ बेवकूफ़ वाइड़ा तग में हुआ। वरी अॻिते हलनि त हिकिड़ो के शख़्स इहो ॻाल्हियूं पिया कनि, यार फलाणे हमरा जी माई राति जो कावड़ी जी घरां निकिती हुई, सुम्हण जो टाइम हो, माई पेट सां हुई, कावड़ी घरां निकिती हुई, उहो हमरा खे अञा ताईं कोन मिलियो, वीचारो ॻोल्हे पियो। हिननि उहा ॻाल्हि ॿुधी तॾहिं बि उहा ॻाल्हि हिननि दिलि में रखी। बेवकूफ़ त अॻ में हुआ, मथां वरी अहिड़ा ॻाल्हियूं हिननि ॿुधा, सो वीचारो ही ढंढोरो पिटण लॻा। योरींदा अकलींदा वाट ते उन उठ वारो हमरा मालिक हिननि वटि पहुतो। हिननि खां पुछा करणु लॻो, दादा तव्हां मुंहिंजी उठ ॾिठी आहे न? हिननि चयो उठ? हुन चयो हा दा उठ। हिननि चयो हा यार उठ जेको आहे राति छुड़ी निकितो हो। हुन चयो हा यार राति छुड़ी निकितो हो। वरी ॿिए चयो दादा हिकिड़ी काणो बि आहे। हुन चयो हा यार। टे वरी चयो त उठ नर आहे। हुन चयो हा यार तव्हां ॾिठी आहे न? तॾहिं वरी हिननि चइननि वरी चयो त यार असांखे ख़बर ई कोन्हे। हू शख़्स अची परेशान थी वियो, वाइड़ो थी वियो, धी कंजर हिननि सभु पार पता ॾिना आहिनि, वरी चवनि था त असांखे ख़बर ई कोन्हे। हिननि खे चई दादा तव्हां ई मुंहिंजी उठ लिकाई आहे, हाणे मुंहिंजो उठ ॾियो न त मां तव्हांखे छॾींदुसि असुल कोन। हिननि चयो यार असां पाण बादशाह ॾे वञूं पिया, असांखे उठ जी का ख़बर ई कोन्हे, जेकॾहिं तुंहिंजो को वहिंवार रहियल आहे तूं बि असां सां बादशाह वटि हल। हिन चयो बाबा हल। ही 6 ॼणा हुरींदा अकलंदा हलंदा हलंदा अॻिते हलनि त उन माई जो मुड़ुसु हिननि खे मिलियो। हिननि खां पुछा कई यार तव्हां हिन रस्ते सां माई त वेंदे कोन ॾिठी आहे? तॾहिं हिननि चयो हा यार माई। हुन चयो हा यार माई। हिकिड़े चयो अदा राति जेको घरां निकिती हुई पंहिंजे मुड़ुस खां कावड़ जी। हुन चयो हा यार हा। वरी ॿिए चयो त यार माई पेट सां बि आहे। हुन चयो हा यार। टे वरी चयो त अदा राति सुम्हण वक़्तु निकिती हुई। हुन चयो हा यार इहो तव्हां ॾिठी आहे न? तॾहिं हिननि वरी हिकिड़े ज़बान थी चयो न यार असां कान ॾिठी आहे। उहो बि शख़्स अची वाइड़ो थी वियो। हिननि कंजरनि सॼा पार पता सही ॾिना आहिनि, वरी चवनि था त असांखे का ख़बर ई कोन्हे। तॾहिं उहो शख़्स सम्झियो त पक सां माई इन्हनि गुम कई आहे। उन्हनि खे चई त मां तव्हांखे ईअं असुल कोन छॾींदुसि, हाणे मुंहिंजो माई वापसि कयो। हुन चयो यार असांखे का माई जी ख़बर ई कोन्हे, असां पाण बादशाह ॾे वञूं पिया फ़ैसिले लाइ, जेकॾहिं तुंहिंजो को वहिंवार रहियल आहे तूं बि असां सां गॾु हल। ही 7 ॼणा हुरींदा अकलंदा वञी बादशाह जे मालात में पहुता। बादशाह जो वज़ीर हिननि खे मिलियो, चई अदा काॾे कहिड़े कम सां आया आहियो? तॾहिं हिननि चयो यार असां बादशाह वटि आया आहियूं, बादशाह असांजो फ़ैसिलो कंदो। तॾहिं वज़ीर हिननि खे बादशाह वटि वठी वियो। बादशाह पुछा कयो अदा ख़ैर सां आया आहियो? तॾहिं हिकिड़े हमरा खां पुछा कई जंहिंजी माई गुम थी हुई, उन खां पुछा कई अदा तूं ख़ैर सां आया आहियूं? तॾहिं हुन चयो अदा बादशाह सलामत, राति जो मुंहिंजी माई घरां कावड़ जी निकिती हुई, मां हुनखे ॻोल्हियां पियो त ही वाट ते मूंखे मिली विया। मूं हिननि खां पुछा कयुमि दादा तव्हां मुंहिंजी माई ॾिठी आहे न? हिननि सभु पार पता मूंखे सही ॾिना। वरी मां हिननि खां पुछा कयुमि त माई तव्हां ॾिठी आहे न? वरी ही चवनि पिया कसम खणणु शुरू थी आहे त असां माई कान ॾिठी आहे। हाणे हिननि खां मुंहिंजो फ़ैसिलो वठी ॾे त माई हिननि पक सां गुम कई आहे। अदा ॿिया तूं ॿुधा जंहिंजो उठ गुम थी वियो? हुन चयो बादशाह सलामत, मुंहिंजो बि साॻियो वहिंवार हिननि ॾे रहियल आहे। राति जो मुंहिंजो उठ छुड़ी निकितो हो, मां सुबुह उठ खे ॻोल्हियां पियो त ही वाट ते मूंखे मिली विया। ऐं मूं हिननि खां पुछा कयुमि, हिननि सॼा पार पता सही ॾिना। हिननि ॿुधायो त उठ हिकिड़े अखां काणो बि आहे ऐं राति जो छुड़ी निकितो हो ऐं नर उठ आहे। हिननि सभु पार पता ॾिना। वरी कसमूं करणु शुरू थी आहे त असांखे उठ जी का ख़बर ई कोन्हे। हाणे बादशाह सलामत तूं पाण फ़ैसिलो कर। हिकिड़े शख़्स जंहिंखे सॼी ख़बर आहे पोइ बि जेकॾहिं कसमूं करणु शुरू थी पवे त हिन खे कहिड़ी सज़ा ॾिजे? हल अदा टियां तूं ॿुधा जंहिंखे हिननि चइननि बेवकूफ़नि पकिड़े आंदो हो। उन खां पुछा कई तूं कहिड़े कम सां आयो आहीं? तॾहिं हुन शख़्स चयो त बादशाह सलामत, दरअसल ही बेवकूफ़ मूंखे मिली विया, मां जंग जे ख़्याल में वेठल हुअसि त हिननि अची मूंखे पकड़ियो। मूंखे चई
हिननि मूंखे चयो तूं मुंहिंजो घोड़ो जेको आहे चोरी कई आहे, मूं नकी घोड़ो चोरी कई आहे, नकी मूंखे घोड़े जी ख़बर आहे। ही वठी तो वटि आंदा आहिनि, हाणे तूं पाण फ़ैसिलो कर। हलंदा हाणे हिननि जो वारो हो। बादशाह हिननि खां पुछा कई, ॾे हाल वाल तव्हांखे कीअं ख़बर पइजी वियो? हिन महाराजो उठ घरां रसो छोड़े निकितो हो ऐं जंहिं शख़्स जी माई घरां कावड़जी निकिती हुई, जंहिंजा पार पता तव्हां ॾिना आहिनि, उहा तव्हांखे कीअं ख़बर पइजी वियो? ऐं जंहिं शख़्स खे तव्हां पकिड़े हिते आंदा आहियो, तव्हां चओ था त हिन मरा असांजो घोड़ो चोरी कई आहे, इहा तव्हांखे कीअं ख़बर पइजी वियो? हीअ अची परेशान थी विया त हाणे बादशाह खे कहिड़ो जवाबु ॾियूं। तॾहिं हिननि चयो त दरअसल बादशाह सलामत, असांखे जादू जे ज़ोर ते ख़बर पइजी वियो, जेकी हक़ीक़त मां उठ वारे मालिक खे ॿुधाई आहे, या जंहिंजी माई घरां निकिती हुई, उहो सभु जादू जे ज़ोर ते असां ॿुधायोसीं। उन खां अलावा हिन शख़्स खे असां पकिड़े आंदा आहियूं, इहा सॼी हक़ीक़त असांखे जादू जे ज़ोर ते ख़बर पइजी वियो। बादशाह अची वाइड़ो थी वियो। बादशाह दिलि में सोचियो, ही कंजर हणनि था कूड़, हाणे भला खणी हिननि जो इम्तिहान वठां, जेकॾहिं वाक़ई हिननि खे जादू जी इल्मु आहे, हिननि खे ख़बर पइजी वियो त ही इम्तिहान में पास थी विया त सही आहे, न त पोइ हाणे हिननि जे लाइ सज़ा तजवीज़ कंदुसि। बादशाह चयो चलो सही आहे, जेकॾहिं तव्हां चओ था तव्हांखे जादू जी इल्म जी ख़बर आहे त पोइ मां तव्हांजी वठां थो इम्तिहान। जेकॾहिं तव्हां इन इम्तिहान में पास थिया आहियो त सही आहे, न त तव्हांखे जीअरे गॾा जे खल में सिबराए छॾींदुसि। हिननि चयो सही आहे बादशाह सलामत, तूं भली असांजो इम्तिहान वटि। हलंदा बादशाह ॿाहिरि निकितो, पंहिंजे वज़ीर खे चयईं त वञ वज़ीर, बाग़ मां हिकिड़ो ॾाड़ू पटे अचु, हुनखे संदूक में विझी छॾ त मां हिननि जो इम्तिहान वठां। वज़ीर साईं सिधो बाग़ में वियो, हिकिड़ो ॾाड़ू पटे अची रहियो हो त हिननि ॾाड़ू खे ॾिठो वज़ीर जे हथ में। वज़ीर वञी ॾाड़ू संदूक में विधो। बादशाह हिननि खे घुरायो, चयईं हाणे ॿुधायो त संदूक में छा आहे? हिननि संदूक में हथु विझी लोॾाइणु शुरू कयो। हिननि खे तॻ में ख़बर पइजी वियो त संदूक में ॾाड़ू आहे। तॾहिं हिननि चयो त बादशाह सलामत, इहा का वॾी ॻाल्हि आहे छा? इहा त सफ़ा मामूली ॻाल्हि आहे, संदूक में ॾाड़ू आहे। बादशाह पोइ पक थी वियो, बादशाह खे त वाक़ई हिननि कंजरनि खे जादू जे इल्म जी ख़बर आहे। तॾहिं बादशाह उन उठ वारे मालिक खे चयईं त तूं पंहिंजो वञी उठ ॿाहिरि ॻोल्ह, ऐं जंहिं शख़्स जी माई घरां कावड़जी निकिती हुई, उनखे चयईं तूं वञी पंहिंजी माई ॿाहिरि ॻोल्ह। ऐं जंहिं शख़्स खे हिननि पकिड़े बादशाह वटि आंदो हो, उनखे बादशाह चयो त हींअर जो हींअर हिननि खे पैसा भरे ॾे, या हिननि जो घोड़ो वापसि कर, न त तुंहिंजे खल में बोह भरे गॾा जे अॻियां रखी छॾींदुसि। हुन वीचारे साह जे ख़ौफ़ में यकदमि हौकी उते जो उते रक़म भरे हिननि खे ॾिनी। हिननि कंजरनि बादशाह खां मोकिलाए हलंदा हिननि अॻिते हली वञी उन पैसनि तां रिढूं ऐं ॿकरियूं वरिता। रिढूं ऐं ॿकरियूं वठी उन्हनि खे चारणु लॻा। चारींदे चारींदे हिकु ॾींहुं ही हिकिड़े हुड़ी में वञी पहुता। उते रिढूं ऐं ॿकरियूं चारे रहिया हुआ त हिकिड़ो ॿकरी जो फर वञी वण ते चढ़ी पियो। जाबलू ॿकरियूं हुआ, वण ते चढ़ी पियो त चरंदे चरंदे उन जा पेर निकिरनि हेठि हिननि जे मथां किरी पियो। हीउ उन वण जे हेठां सुतल हुआ, हिननि जे मथां किरी पियो त हिननि खां छिरक ई निकिरी वियो। हिननि जॾहिं ॿकरियूं ऐं रिढनि जो आवाज़ु ॿुधो, ॿकरियूं कनि में, रिढूं कनि में, त हिननि खे पक थी वियो त पक सां रिढूं ऐं ॿकरियूं सलाह करे रहिया आहिनि, इहे असांखे मारींदा, भॼो त कंजरो भॼो। हिननि साईं उन ख़ौफ़ तां मुठूं भीड़े वठी भॼणु लॻा। हिननि जी तीक जी सरड़ाहट हुजे, भॼंदे भॼंदे वञी अॻिते पहुचनि त हिकिड़ो शख़्स घोड़े सां अची रहियो हो। हिननि खां पुछा कईं भाऊ ख़ैर त आहे, छाजे करे तव्हां एतिरो भॼो था? तव्हांजे पोयां को बघड़ आहे या शींहं आहे, छा आहे? तव्हां सां कहिड़ी वेदन आहे जो एॾो भॼी रहिया आहियो? तॾहिं हिननि ॿुधायो त दरअसल अदा असां रिढूं ऐं ॿकरियूं वरिता आहिनि, उहे पाण में सलाह करे रहिया आहिनि त उहे असांखे मारींदा, असां उन जे करे भॼी रहिया आहियूं।
उहो शख़्स सम्झी वियो त हीअ सफ़ा चरिया आहिनि। हाणे हिननि खे हिननि खे कंहिं अटकल सां उहे रिढूं ऐं ॿकरियूं फुरां ऐं हिननि खे नौकर करे ॿीहारियां। हिननि खे चई दादा तव्हां घबरायो न, उहे जेकॾहिं तव्हांजे मारण जे ख़्याल में आहिनि त मां उन्हनि सां तव्हांजो ठाह कराईंदुसि, पर हाल मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे, उहे रिढूं ऐं ॿकरियूं मूंखे ॾिजो ऐं तव्हां मुंहिंजो नौकर थी बीहो, मां तव्हांखे मज़ूरी बि ॾींदुसि, खाइण पीअण ॾींदुसि, तव्हां अची मूं सां गॾु रहो। हिननि चयो चलो सही आहे, तुंहिंजो शर्त क़बूल आहे। तॾहिं हिननि चइनि बेवकूफ़नि खे उन शख़्स चयो हाणे हली उहे रिढूं ॿकरियूं ॾेखारियो। हीअ साईं होरींदा अकलींदा वञी हुन होड़ी में पहुचनि। तॾहिं उन शख़्स छा कयो हरामी जो रिढनि ॿकरियुनि खे हिननि खे चई काए मुंहिंजे घर अचो, हिननि सां तव्हांजो ठाह थी वियो, मां हिननि खे सम्झाए चुको आहियां। हीअ साईं रिढूं ॿकरियूं कारींदा होरींदा अकलींदा वञी उन शख़्स जे घर पहुता। हलंदा हिननि बेवकूफ़नि खे पंहिंजे घर वठी आयो। हिननि खे चई अॼु आयो तव्हां ॾाढा थकल, अॼु तव्हां आराम कयो, सुबुह सवेर मां तव्हांखे कमु ॿुधाईंदुसि। हिननि साईं सॼी राति आराम कई। जॾहिं सुबुह थियो नाश्ते करण खां पोइ हिननि खे चइनि मां हिकिड़े खे चई तूं वञ रिढूं ऐं ॿकरियूं चारे अचु, ॿिए खे चई तूं ॾाटरो खण, तूं वञी मुंहिंजो जेको आहे त कणिक वढे अचु, टे खे चई तूं हाणे हीअ कर लूसण वढे कुतुर करे बोह मिलाए वञी ढगनि जे आगोर में ॾेई अचु, चोथे खे चई अला तोखां ॿियो कमु न पुॼंदो, तोखां ॿिया सभु कम मुआफ़ आहिनि, तूं हाणे हीअं कर जो अमड़ कुराड़ी खे पको हण, उनजे मथां को बि मक वेहण न ॾे। हिननि खे कमु ॿुधाए पाण त उहो हमराला काॾे वियो। जीअं जेको आहे त जबल में रिढूं ऐं ॿकरियूं चारण वियो, उते वञी पहुचे त ॿगड़नि जो टोलो अची ॿकरियुनि में पियो। उहो शख़्स खे बेवकूफ़ तो हुन चयो यार हीअ कुता सफ़ा जेको आहे बुख आयल आहिनि, ईअं ॿकरियुनि खे खाई रहिया आहिनि, यार बुख आयल आहिनि, भली रिढूं ऐं ॿकरियूं खाइनि। हिन शख़्स लठ खणी अची घर पहुतो। जंहिं ॿाहिरि खे कणिक वढण लाइ मोकिलियईं उन छा कयो हाणे केसि तक ताणी वेही कणिक वढींदुसि, वरी हिन खे चकी में माण्हू खणी वञे, ॿिए तरह आहे त तीली ॾेई हिते माण्हू पचाए पियो आस्ते आस्ते खाईंदो। हिन साईं हिकिड़ो तीली ॾेई पाण त अची घर निकितो। टे वरी चरे छा कयो जो तलवार खणी ॿिन्हिनि ढगनि जो सिसी वढी वञी बोह हन ऐं कुतर हणी वञी उन्हनि में आगुर में उछराए छॾी। चोथे वरी छा कयो जो जेको मख कुराड़ी जे मथां वेहे डंडो खणी ज़प करे कुराड़ी खे जॾहिं ॿ टे डंडा लॻी विया, कुराड़ी त मोकिलाए वियो, सफ़ा थधो थी पियो, ॾंद ई निकिरी वियसि। हुन शख़्स सोचियो त हाणे कुराड़ी त आहे आराम में, हिन जे मथां कपिड़ो ॾेई छॾियां। हिन छा कयो कपिड़ो खणी कुराड़ी जे मथां ॾेई छॾियईं। उहो शख़्स घुमंदो फिरंदो जॾहिं घर पहुतो तॾहिं हिकिड़े भाइर खां पुछा कई त ॾे हाल वाल अदा तूं कुराड़ी जे मथां पको हुई न? हुन शख़्स चयो हाओ मूं पको भयुमि ऐं हिकिड़ो मक बि वेहण न ॾिनुमि, हींअर कुराड़ी आराम आहे अम्मा, तूं वञी ॾिसी अचु। हुन शख़्स वञी कपिड़ो मथे खयूं, ॾिसे त कुराड़ी रत सां ॻाढ़ो लॻो पियो आहे, सफ़ा थधो लॻो पियो आहे। तॾहिं हू शख़्स सम्झियो हिननि गॾनि सफ़ा कमु विञायो हूंदो। वरी हिन सोचियो त ॿिए खां पुछा कयईं ॾे हाल वाल तूं ढगनि जे अगर में बोह ॾेई आयो आहीं न? हुन शख़्स चयो हा तूं अचे ॾिसे। हिन वञी ढगनि जे आगोर में ॾिठो, मार लट ढगनि जो बि कमु लथो पियो आहे। टे खां पुछा कयईं तूं वरी कहिड़ा गुल छटे आयो आहीं? तॾहिं हुन शख़्स ॿुधायो जंहिं रिढूं ऐं ॿकरियूं काए वञी चारण वियो। उन चयो मां जेको आहे त रिढूं ॿकरियूं चारण लाइ वञा पियो, वञी जबल जे पासे में पहुतुमि, उते ॾाढा बुखायल कुता आया हुआ, उन्हनि रिढूं ऐं ॿकरियूं खाई छॾिया आहिनि, मां वापसि आयो आहियां। चौथे खां पुछा कयईं तूं छा कयो आहे? उन चयो हाणे केसि तक ताणी वेही कणिक माण्हू वढे, मां ॿाह ॾेई सफ़ा जेको आहे त पचाए
कणिक उते पियल आहे, हाणे तूं वञी जेको आहे त मानियूं खणी अच। हू शख़्स सम्झी वियो हीअ त चारई आहिनि गॾा, हाणे हिननि खे कहिड़ी सज़ा ॾियां। तॾहिं हिननि खे चई मार लट, तव्हां त मूंखे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो आहे, हाणे तव्हांखे कहिड़ी सज़ा ॾियां। तव्हां आहियो त गॾु, तव्हांखे सभु कमु माफ़ु आहे, सभु सज़ा तोखे तव्हांखे माफ़ु आहे। हाणे तव्हां हीअं कयो, कोडर खणी वञी क़बर खोटे अच। क़बर अहिड़ो खोटियो जो हुन में जेको आहे त नक ऐं ॿिन्हिनि कननि जे दरमियान एतिरो मुसाफ़िलो बि वॾो न हुजे। हिननि खे साईं कोडर हथ में ॾेई हिन शख़्स त पंहिंजे अमड़ खे तड़ ॾेई वेंजारे सिंजारे। हिननि छा कयो, वञी क़ब्रिस्तान में पहुता। उते हिननि ॿिन्हिनि कननि जे दरमियान माप करे 2-3 खॾा हणी ही यकदमि अची उन शख़्स जे घर में पहुता। उन शख़्स पुछा कयो ॾे हाल क़बर खोटे आया आहियो न। तॾहिं हिननि चयो हाओ। हीउ शख़्स वाइड़ो थियो, यकदमि हिननि कीअं क़बर खोटियो आहे। हिननि खे चई हलो मूंखे क़बर ॾेखारे अचो। हीअ साईं होरींदा अगलींदा वञी उते पहुचनि त मार लट हिते त बिलोरनि जा 2 गिदड़ ठहिया पिया आहिनि। हिननि खे चई क़बर ईअं न आहे खोटिबो, क़बर आउं पाण खोटिरां थो, तव्हां वञी मैयत खणी अचो। हिननि खे त मैयत खणण लाइ मोकिलियईं, पाण उन शख़्स क़बर खोटणु शुरू थी वियो। हिननि बेवकूफ़नि छा कयो जो वञी उन शख़्स जे घर में कुराड़ी जी मैयत खे खणी हिकिड़े खट में विझी तकड़ा तकड़ा डुकंदा अचनि पिया त मैयत वाट में किथे किरी पियो। हीउ शख़्स वञी क़बर में पहुचनि, हमरा ॾिसे मार लट मैयत लभे कोन। तॾहिं हिननि खां पुछा करणु लॻो मैयत किथे आहे। हिननि बेवकूफ़नि चयो मैयत त असां खणी पिया अचूं, शायदि वाट में किथे भॼी असां खां निकितो, असांखे ख़बर ई न पइजी वियो। तॾहिं हिननि खे चई हींअर जो हींअर वञी मैयत खणी अचो, मैयत तव्हां किथे केराई आहे, न त तव्हांखे जीअरे गॾा जे खल में सिबराए छॾींदुसि। हीउ शख़्स त पाण क़बर जे खोटण में लॻो हो। हिननि बेवकूफ़नि भॼंदा भॼंदा अॻिते ॾिसनि त हिकिड़ो कुराड़ी काठियूं करे रहियो आहे। तॾहिं ही सम्झनि त शायदि इहा ई कुराड़ी आहे, भॼी काठियूं करे रहियो आहे। तॾहिं हुन कुराड़ी खे चई असां तुंहिंजो क़बर बि खोटी आहे, तूं हिते काठियूं करे रही आहीं। तॾहिं हुन कुराड़ी खे हिननि साईं टंगा टोली करे खट में विझी अची क़बरनि में पहुचनि। तॾहिं हू शख़्स सम्झी वियो हीअ त कंजर सफ़ा बेवकूफ़नि। तॾहिं हुन कुराड़ी खां माफ़ी वरितईं, चेमड़ मां तोखां माफ़ी थो वठां, हीअ सफ़ा बेवकूफ़ गॾा आहिनि, हिननि जो वास्तो मूंसां पइजी वियो, मुंहिंजी बि अमड़ हिननि बेवकूफ़नि मारी आहे। उते जो उते हुन शख़्स डंडो खणी हिननि खे पादरनि जो वसकारो ॾेई ड्रोड़ाईं। दोस्तों उम्मीद कयां थो त हीअ कहाणी तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदो। कहाणी पसंदि अचण ते हिन वीडियो खे लाइक कंदा। जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं ते नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। दोस्तों मिलंदासीं नई कहाणी में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।